अदा ये हालत ॾिसो। अॼु सुबुह सां मां 2 अंडा वठी आयुमि घोटकी शहर मां। ॾिसो अंडा प्लास्टिक जा निकिता नी। ॾिसो हुन खां पोइ ॾिसो हे बॉइल कयो आहे देसी अंडो। हे ॾिसो हितो सड़ी वई आहे हिनजी खल। हुन खां पोइ तव्हांखे मां खोले ॾेखारियां। हे हालत आहे, अंडा ई प्लास्टिक जा अची विया नी। घोटकी शहर में पंहिंजे ॿारनि खे वठी माण्हू अंडा खाराइनि था। हे हालत आहे, दुकानदार ॾिसो कीअं था ज़ुल्म कनि। सॼो ही प्लास्टिक जो अंडो पियो आहे। थियो खाइण में बि एॾो माना जेको आहे टेस्ट जो ख़राबु आहे, जो खाइण तव्हां हिकिड़ो खाधो आहे त उल्टी कई आहे। हे ॾिसो हिन जी खल केॾी सख़्तु आहे। ॾिसो रबड़ जा अंडा अची विया नी। हे ज़ुल्म आहे, आयो कोन को पुछण वारो बेग़ैरतनि वो। हे ॾिसो हे प्लास्टिक जा अंडा अची विया आहिनि। हे बॉइल करण सां सड़ी वियो आहे। बॉइल करण सां सड़ंदो आहे छा कोई अंडो? हे ॾिसो हे हालत आहे।